अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो हथियार न्यूज़। आऊं आहियां आदम शंबाणी। आम ख़बर असां शेयर कंदो हलां त रोड़ी में पुलिस जूं नाजाइज़ूं रोड़ी शहरनि खे पुलिस तंग करण लॻो। शहर बिरादरी जे घरनि ते आधी राति जो पुलिस जी चढ़ाई करे चादर ऐं चार दीवारी जो तक़दुस पैमाल कयो वियो ऐं शहर बिरादरी जे नौजवान हिकु छोकिरे ऐं छोकिरी खे अगवा करे विया। उन खिलाफ़ शहर बिरादरी पारां रोड़ी बेड़ी चौक ते एहतजाज जारी आहे। एहतजाजी हंध ते असां सां सीनियर सहाफ़ी गुलाम मुस्तफ़ा उमरानी टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी गुलाम मुस्तफ़ा, तफ़सीलन खां आगाह कजो। जी खे ॿुधाईंदा हलूं त रोडीअ जे इलाइक़े अछीकूबियो जे रवासी शहर बिरादरीअ पारां वॾे अंग में मर्द औरतुनि ऐं ॿारनि समेत रोड़ी प्रेस करण वॻिया रोड़ी सखर रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन जे अॻवाननि मौलवी इनायतुल्ला अहमद अली महबूब मसमात आयशा ऐं ॿिनि इल्ज़ाम हयो त न्यूयॉर्क पुलिस जे चौकी इंचार्ज अजमल उर्फ जजी कटबर, एसओ रोड़ी जहांगीर मर, डीएसपी सखर सतार फुल मुख़्तलिफ़ थाननि जूं काफ़ी मोबाइलियूं खणी करे पुलिस अटालनि सां गॾु राति असांजे घरनि ते चढ़ाई कई। असांजी हिकिड़ी नौजवान छोकिरी सिकंदर ऐं सईद ऐं ॿिया छोकिरा असांजा जेको खंडे खणी विया आहिनि, जिन खे पुलिस हिन वक़्त ताईं ज़ाहिर न पई करे। मुज़ाहिरीन डीआईजी खां मुतालबो कयो त असांजी छोकिरी वापसि ॾिनी वञे ऐं 2 कलाकनि पोइ धरणे वारे हंधि डीएसपी रोड़ी पहुची करे कामयाब ॻाल्हियूं करे मुज़ाहिरीन सां धरणो ख़तमु करायो। धरणे वारनि इहा इन शर्त ते ख़तमु कयो त असांजी छोकिरी आज़ादु कई वेंदी ऐं असांजा छोकिरा आज़ादु कया वेंदा। अगरि पुलिस वाइदे ख़िलाफ़ी कई त ॿीहर असां नेशनल हाईवे रोड़ी बंदि करे छॾींदासीं। जी महिरबानी तफ़सीलन खां आगाह करण जी।